बदिन मां प्यार अली टालपुर जी रिपोर्ट मुताबिक़ सिंधी अदबी संगत शाख लवारी शरीफ जी चूंड गॾिजाणी थी गुज़री। सिंध में वाहिद गॾियल शाख आहे जंहिं जी सेक्रेटरी हिकु औरत बणी आहे। हिन गॾिजाणी जो आगाज़ हज़रत साईं सुल्तान औलिया क़ुद्दस सराह जिन जे बैत सां कयो वियो। गॾिजाणी जी सदारत ज़िले राब्ता सेक्रेटरी शोएब शाद के साण सां गॾु चूंड कमेटी जो मेंबर खाकी जानी पिणु मौजूदु हुआ। इन खां सवाइ अॻूणो ज़िले राब्ता सेक्रेटरी मुसाफ़िर हाले पुटो ऐं मातली खां नोटिस यूनिस रुस्तमानी बतौर महिमान शरीक थिया। गॾिजाणी में इतफ़ाक़ी राय सां हेठीं रीत शाख लवारी शरीफ जी पार्टी चूंडी वई। सेक्रेटरी कमर निसार टालपुर, जॉइंट सेक्रेटरी कादिर बख्श टालपुर, काउंसलर रहीम बख्श चन्ना, खजानजी कमरुद्दीन जुणेजो, आडिटर अब्दुल फताह जुणेजो। जॾहिं त कारोबारी कमेटी ते दीन मोहम्मद चन्ना, सैयद इमदाद शाह, फतहुल्ला जुणेजो, मौला बख्श चन्ना ऐं नूरुद्दीन जुणेजो खे नामज़द कयो वियो। सिंधी अदबी संगत शाख ज़िले बदीन जे राब्ता सेक्रेटरी शोएब शाद अॻूणे मरकज़ी जॉइंट सेक्रेटरी ऐं हिन चूंड कमेटीअ जे मेंबर खाकी जानी ऐं ॿियनि हिन चूंड गॾिजाणी खे ख़िताब कंदे नई चूंडियल बॉडी खे मुबारकूं ॾिनियूं। शाख लवारी शरीफ में औरत सेक्रेटरी जी चूंड खे सिंध अंदरि बहितरीन अमल करार ॾिनो ऐं उमीद ज़ाहिर कई त शाख लवारी शरीफ अधिक अमल सां टालपुर जी क़यादत में वधीक तरक़ी कंदी ऐं चयो त शाख औरत सेक्रेटरी जी नामज़दगी शाख जी रोशन ख़याली जो चिटो सबूत आहे।